अवामी तहरीक कश्मीर अवामी वर्कर्स पार्टी कश्मीर के अगवान की मीटिंग थी गुजरी। ज़िले कश्मीर के अमन अमान हथरादू तालीम के निज़ाम की तबाही, बुनियादी सहूलतुन की खोट ऐं नकली बिज भाण ज़रिए जिन्सनि के हथरादू घट क़ीमत खिलाफ़ तफ़सीली वीचारियो वियो। अवामी तहरीक ऐं अवामी वर्कर्स पार्टी कश्मीर की गडियल जिदोजहद ते इतफ़ाक़ अवामी वर्कर्स पार्टी के ज़िले जनरल सदर हमीद खोसो पार्टी वफ़द समेत तंगवानी पहुंची। अवामी तहरीक कश्मीर के ज़िले जनरल सेक्रेटरी सदाम खोसो, असगर मलिक, मंजूर अली, गुलाम मोहम्मद, नेक मोहम्मद ऐं ॿियनि अॻुवाणनि सां मुलाक़ात कई। अॻुवाणनि पंहिंजे गडियल बयान में चयो त आलमी सरमायादार ज़ियायू टोले, मुशरफ टोले, ज़रदारी टोले सिंध समेत कश्मीर के हथरादू जागीरदारनि के हवाले करे छॾियो आहे। जागीरदार पंहिंजी रियासत अंदरि ॿी रियासत जोड़े फुर अगवा कारोकारी हारनि सां ज़ुल्म कबीलाई जहिड़ा कराए कश्मीर जो अमन अमान तबाह कई वेठा आहिनि। तालीमी इदारनि ते कब्ज़ा करे पंहिंजे मनपसंद ऑफिसर रखराए करप्शन करे पाण बाअसर ऐं मथियां दुर कमीशन कमाइनि पिया। तालीम तबाह कयो वियो आहे। ज़िले कश्मीर कंदगोड़ जा केतिरा स्कूल बंदि पिया आहिनि, केतिरा स्कूल बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि। कारोकारी जहिड़ा और दुश्मन धंधा करे लखे रुपया कमाइनि पिया। अहिड़े इंसान दुश्मन धंधे सबबि सॼे ज़िले जो अमन अमान तबाह कयो वियो आहे। ज़िले कश्मीर के टिनी तालुक़नि में बुनियादी सहूलतुनि की तमाम खोट है, जंहिंमें अस्पतालनि में दवाउनि की खोट, डॉक्टर्स की खोट, गैस ऐं बिजली हथरादू लोडशेडिंग कई पई वञे। रोड सब ज़बून हालत जो ॾेख रही रहिया आहिनि। RHC अस्पताल तंगवानी के तालुका अस्पताल जो दर्जो न ॾिनो वियो आहे। नालनि जी मरम्मत खां वठी लाइट्स जा पैसा भी करप्शन के वर चढ़ाया विया आहिनि। हारनि ऐं आबादगारनि खे बि हथ वठी तबाह कयो वियो आहे। सारनि जा अघ घटि क़ीमत में वरिता पिया वञनि, जंहिंसां हारनि ऐं आबादगारनि जा ख़र्च बि पूरा न पिया पवनि। बाण जी ब्लैक मार्केटिंग करे बाण ब्लैक ते विकिरो कयो पियो वञे। सॼे ज़िले में दुकाननि ते नकुली बिज भाण दवाऊं खपायूं पियूं वञनि। ज़िले इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणिजी कमीशन पियो वठे। रियासत की रिट सॼे ज़िले में नज़र न पई अचे। अॻुवाणनि गडियल मुतालबो कयो त रियासत की रिट के बहाल करे ज़िले में अमन अमान तालीम ब्लैक मार्केटिंग के बंद करे बुनियादी सहूलतूं ॾिनियूं वञनि। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ तंगवानी।